साईं सभ खां पहिरीं त तमामु घणी महिरबानी दोस्तनि जी, तव्हांजी डॉक्टर मुबारक लाशारी, मोहम्मदीन राजड़ी साहब। ऐं हिते ॾाढी ख़ुशी थी। हक़ीक़त में जेका आइसोलेशन में माण्हू पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, सॼो ॾींहुं वेठा हिते फिल्मूं था ॾिसूं, किताब पढ़ूं था, पर हीअ राब्ते जो जहान हिकिड़ो जुड़ियो आहे। मुशाइरो त पंहिंजी जाइ ते आहे, हिक ॿिए खे ॿुधंदासीं ॾिसंदासीं बि, पर हीअ अहिड़े सूरत हाल में जिते हर को माण्हू ख़ौफ़ में वरितल हुजे ऐं पंहिंजे पंहिंजे घरनि में सोगो लॻो पियो आहे। ऐं त हिते दोस्तनि सां राब्तो थियणु, हाणे उन्हनि खे ॾिसूं था, हालांकि सकर में वेठा आहियूं, साॻे शहर आया आहियूं ॻोल्हा, पर हिते हिन ते तव्हांजी महबत जो दीदार थियो। ऐं अदीब ख़ालदा मुनीर वेठियूं आहिनि, ॿिया दोस्त जेके असांखे ॾिसनि था पिया, उन्हनि सां बि राब्तो रहियो। ऐं हिकिड़ी सुठी रवायत आहे, हिकिड़ी सुठी रवायत जो बुनियाद तव्हां रखियो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा मुशाइरा ईअं ज़रूरु न आहे त हिन सूरत हाल में सिर्फ़ु जेका हीअ ख़ौफ़ वारी या जेका कंडीशन थी आहे इन में, पर हर हाल में हूअ बि करे सघजनि था मुशाइरा। मिसाल तव्हां दोस्त मुख़्तलिफ़ जायुनि ते वेठा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी शहर में गॾु करणु, तकलीफ़ ॾियणु, ऐं इहो ॾुखियो ॾाढो कमु आहे। पर जेकॾहिं असां हिन टेक्नोलॉजी जी सहूलियत वठी करे असां हिन जे मरफ़त सां जिते वेठा हुजूं, सॼी दुनिया में वेठा हुजूं, किथे बि, पर असां हिकिड़ो राब्तो जोड़े सघूं था, त इहा हिकिड़ी सुठी रवायत आहे। हिकिड़ी टेक्निकली तव्हां बहितर थियो पिया, ऐं त हिन सां हिकिड़ो रस्तो खुलंदो। ऐं ज़रूरु न आहे त हिन सिर्फ़ु सूरत हाल में इहो मुशाइरो हुजे, पर तव्हां आम कंडीशन में बि तव्हां रखी सघो था। को मौज़ू ॾियो तव्हां हिकिड़ो, उन ते ॻाल्हाइजे। मुख़्तलिफ़ को मिसाल को माण्हू लंडन में वेठो आहे, को अमेरिका में वेठो आहे, मुख़्तलिफ़ जाइ ते माण्हू वेठा आहिनि, शहर परे परे आहिनि, असांजा शहर परे परे आहिनि, उहे असां गॾिजूं पाण में त तमामु बहितर थींदो। वरी महिरबानी तव्हांजी, तमामु सुठो। साईं दोस्तनि जी वॾी महिरबानी।